2022 जे बोर्डन में बिल्कुल तबाह थी चुकी वरी जो असो हियर रिसेंटली जो बारिशूं पयूं उन में मुकम्मल तबाह थी चुकी है किथे भी जो बिल्डिंग एड़ी ना है जिते महफूज तरीके से उस्ताद ऐं शागिर्द वेही करे ऐं उस्ताद जन बारन के जो तालीम दे रोजाना की बुनियाद ता के खबर पई थी त अज हिन स्कूल जी चापर किरी पे बार जख्मी थिया किथे उस्ताद जख्मी थिया किथे छत का बगैर उस्ताद पढ़ाए रहे हैं किथे वणे हेठों पढ़ाए रहे हैं किथे तो पानी बीठो है स्कूल के अंदर पर जस उन उस्तादन गया को भी जो पासो फर्नीचर बेंचू होतो तो खणी के कुंड पास में रखी बारन के तालीम दे रहे ही सिंध जो प्राइमरी उस्ताद हमेशा तारीफ कई वेंदी है तो प्राइवेट स्कूलन जे अंदर 10,000 ते 15,000 ते 20,000 ते सुठी तालीम थी जो का ॾिनी वञे पर प्राइमरी स्कूलन जे अंदर सरकारी स्कूलन जे अंदर लख लख सवा लख प्राइमरी उस्ताद सैलरी खणन पिया पर तालीम बेहतर ना है और चैलेंज सां तो चवां त आईबीए जे एनजीओ जे मुख्तलिफ टेस्टन में सब का पहिरियों रेशो पहिरें नंबर ते सरकारी स्कूलन जे प्राइमरी उस्ताद आखिर कम करे लिहाजा हमेशा असांजे प्राइमरी उस्ताद के पोइते धिक्यो वियो आहे उन जो सबब इहो आहे त माण्हुनि खे ॿारनि खे सिंध जे अवाम जे बच्चन के शऊर ॾियण वारो ही प्राइमरी उस्ताद आहे उहो शऊर न ॾियनि त ताकि असांजे कारा करतूत जेके आहिनि उहे कंहिंखे ख़बर न पवे असीं पंहिंजे स्पीचनि में चवंदा रहिया आहियूं त असांजा मसइला हिकु साइड ते उन्हनि जे लाइ एहतजाज जंग जारी रखता थे पर उन सां गॾो गॾु असांजो इहो बि वचन आहे त सिंध जे गरीब मासूम बचड़नि खे असीं पंहिंजे हिसे जी तालीम बि ॾींदा रहंदासीं असां कॾहिं तालीम जो कासिर पाण खे न कंदासीं तालीम न ॾींदासीं सो दोस्तो ही जेको असांजो वर्कर कन्वेंशन आहे उन सभिनी जी असांजी तयारी जेका आहे उहा 10 तारीख़ ते कराची जे अॻियां सीएम हाउस जे अॻियां असांजे धरणे जी तयारी आहे उन जे हवाले सां ऐं तव्हां सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुमि त मरकज़ी क़यादत तव्हां सां इहो वचन थी करे साथ तव्हांजो हुजे ताक़त तव्हां वटि आहे फोर्स तव्हां वटि आहे तव्हांजो ऐं असांजो मुशावरत सां इंशाअल्लाह असां पुसी सघूं पर मरकज़ी क़यादत तव्हां जे अॻो वापस न ईंदी जेसिताईं पर हम वरी भी तंबीह कंदुसि त दोस्त घणे घणा उते पहुचनि पर रहण लाइ बि तयार थी अचनि ईअं न अचे त कोच करायो आहे हाणे असां 5 बजे ते टाइम हाणे सभिनि खे वापसि वञिणो आहे त पोइ यकीनन तव्हां पंहिंजे मसइलनि में बहाली कराने में या उन्हनि खे हल कराने में ओतरी जो कासो उम्मीद रखी सको था जेकर हिन स्टेज ते हिक ॿिए खे सच न चवंदासीं त पोइ शायदि असां हिक ॿिए सां धोखो था कयूं असां जेकर हिन स्टेज ते वेही वॾे वाके चवंदासीं त असां न मोटूं मसइला हल करे पोइ मोटूं त पोइ साईं असां पंहिंजो फोर्स मज़बूतीअ सां वठी कराची पहुचूं यकीनन कहीं भी चले कहीं भी ताल के मुझे शक ना है कि उन पुजतो पर जे उन अंदाज सा उन ताकत सा जे वो न पहुतो उन फोर्स सा न पहुतो यकीनन समझो तो वो को न पहुतो ही तवां सा वचन जे करे अकेलो गुलाम रसूल भी प्रेस क्लब ते हुंदो तो वो उस्तादन जे हकन जे हासिलात लाइ जंग लड़दो रहंदो कन दोस्तन चयो तो फोर्स इंदा साईं जावेद चयो आमी बुधाइण पांजो फखर कोन तो समझा न वरी बुधाइण घुराई तो चवां तो न बुधाया पर जे ॾींहं वठी मुंहिंजी प्रेस कॉन्फ्रेंस मिनिस्टर जे खिलाफ थी आहे उन ॾींहं वठी मुंहिंजे खिलाफ जेको आहे सो ऑफिसर वटि लेटर अची चुका आहिनि हिते काफ़ी दोस्तनि जन खे ख़बर आहे त तव्हां हिन ॾींहुं जेको रिपोर्ट आहे मोकिलियो उन खां पोइ ऑफिसर जी विजिट जो आहे सो तरीक़ेकार या उन में तेज़ी अची वई आहे अॼु बि जेकॾहिं असांजा दोस्त हिते आया आहिनि त पोयों सीएम उन्हनि जे स्कूलनि ते विजिट कनि पिया तो लिहाजा मसला